हिते वाक़िअ ॿुधायूं त गौसपुर शहर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ JUI जे सर ते कारकुननि इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। कारकुननि जो इंडस हाईवे ते टायर साड़े धरणो सिंध ऐं पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। धरणे ऐं सख़्त गर्मी सबबि मुसाफ़िर परेशान आहिनि। मुज़ाहिरीन पारां बदमनी ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। गौसपुर शहर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ JUI जे सर ते कारकुननि इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। कारकुननि इंडस हाईवे ते टायर साड़े धरणो हयो। सिंध ऐं पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। धरणे ऐं सख़्त गर्मी सबबि मुसाफ़िर परेशान आहिनि। गौसपुर शहर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ JUI जे सर ते कारकुननि जो इंडस हाईवे ते धरणो जारी आहे। कारकुननि जो इंडस हाईवे ते टायर साड़े धरणो जारी आहे। सिंध ऐं पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। धरणे ऐं सख़्त गर्मी सबबि मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि, जॾहिं त मुज़ाहिरीन पारां बदमनी ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो कयो पियो वञे।